अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमहानी से रहा है SS न्यूज़ या आयशा सजाद। नाज़े सब खां पहिरियां हिन वक्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। केरु थींदो निगरान वज़ीर आज़म? वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर राजा रियाज़ जे विच में थियल पहिरीं गॾिजाणी में नाले ते इत्तफ़ाक़ न थी सघियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म ते जल्द इत्तफ़ाक़ थी वेंदो। नवाज़ लीग पूरी ताक़त सां इलेक्शन विढ़ंदी। नवाज़ शरीफ़ जल्द वतन वापस ईंदो ऐं नवाज़ लीग तरफ़ां वज़ीर आज़म जो उम्मीदवार बि नवाज़ शरीफ़ ई हूंदो। सियासी धुरनि जो चवणु आहे त शहबाज शरीफ़ निगरान वज़ीर आज़म लाइ को सरप्राइज़ बि ॾेई सघे थो। नवाज़ लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ लंडन वापस पहुची सियासी सरगर्मियूं शुरू करे छॾियूं। ख़ानदानी ज़रियनि मूजिबि अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ कुझु हफ़्ता लंडन में तरसण बाद ॾेह वापस ईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समेत नवाज़ लीग जी अहम अॻवाननि जी लंडन में नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात जो बि इम्कान। पुलिस घोटकी जे कचे में रिट क़ाइम करण में नाकाम। धाड़ेलनि जो ॾाढ जारी। वधीक मुख़्वी क़बूल कोश ते बेरहमानी तशद्दुद जी वीडियो जारी करे छॾी। बाज़ियाबी लाइ 2 करोड़ रुपया भुंग तलब। ग़रीब आहियूं, एतिरी रक़म ॾियण जे क़ाबिल न आहियूं, मदद कई वञे। मुख़्वी जे वारसनि जी पुलिस खे अपील। गौसपुर जे कचे वारे इलाइक़े मां पुलिस पारां 2 मुख़्वी मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेल मुख़्विन खे हिक खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त कार्रवाई करे जान मोहम्मद चाचड़ ऐं ज़ुहैब शेख खे बाज़ियाब कराए वरितो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।